अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो A4 JDO न्यूज़ ऐं मां वज़ीर उंदड़। ख़बर शामिल कयूं था A4 JDO न्यूज़ सिटी सकरण जे रिपोर्टर मोहक मुलुंड जी। सकरण में आबादगार इताद तरफ़ां शहबाज शाह में गटरनि जो गंदो पाणी छॾणु, शहबाज शाह में थियल तरक़ियाती कमनि में नाक़स मटीरियल इस्तेमालु थियणु ऐं शाख जे ॿिन्ही कपनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ फैज़ ज़ैन जी अॻुवाणी में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां धरणो हयो वियो। इरिगेशन डिपार्टमेंट सां फैज़ ज़ैन जी अॼु अहम मीटिंग थी गुज़री। मीटिंग खां पोइ साईं सैयद ज़ैन शाह मीडिया खे ॿुधायो त 2 ॾींहंनि खां अॼु 4 ॾींहं बस मुसलसल ये 24 कलाक ये एहतजाज सकरण शहर में शहबाज माइनर जे किनारे ते हली रहियो आहे, जंहिंमें ख़ुसूसन इन शाख सां लाॻिया पियल आबादगार शहरी ऐं सकरण जा शहरी ऐं आसपास जा उन्हनि जो तावन मुसलसल आहे, जंहिंजे करे ही असांजो आवाज़ मीडिया जे ज़रिए सॼे मुल्क ऐं लाॻिया पियल आवाम ताईं पहुची रहियो आहे। अॼु तव्हांखे तकलीफ़ न करे ॾिनीसूं। अॼु 2 ॾींहं ऐं पब्लिक हेल्थ वारनि कुझु चयो आहे त जेके असां वटि 3 सरकारी ड्रेनेज पवनि था, सिवरेज पवनि था, उन मां 2 असीं महीने खनि ख़तमु कंदासूं ऐं 3 खे असीं नथा करे सघूं हिन वक़्तु। इन लाइ असांखे वॾी बजट खपे। इरिगेशन डिपार्टमेंट इहो चयो त असां तकिड़ो इन ते नोटिस वठूं था ऐं इंक्रोचमेंट्स ख़तमु करायूं था। उन लाइ सर्वे कल्ह 3 ॾींहं असांखे हिकिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं वयूं, कल्ह सर्वे कयूं वयूं ऐं ॿुधायो वियो आहे त अॼु असां लाॻा पियल डिप्टी कमिश्नर ऐं अथॉरिटीज़ खे असां रिक्वेस्ट लिखत में करे छॾी आहे जेके ऑपरेशन कंदा। पर 3 ॾींहंनि खां हिन वक़्त ताईं अञा ताईं उहे शयूं अमल कोन थिया। असीं उमेद करियूं था पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जेके वाइदा कया आहिनि उहे 2 प्रोजेक्ट्स ते ईंदड़ 2-3 हफ़्तनि में कमु पूरो कंदी, पर असांखे इहो मंज़ूर न आहे, छो त सुप्रीम कोर्ट चयो आहे, वाटर कमीशन चयो आहे त हिन खे अलॻि थियणु घुरिजे, त घटि में घटि सरकारी पाइप त हिन में इमीडिएटली रिमूव कया वञे। असांजी घुर आहे सरकारी जेके सिवरेज जा जेके पाइप आहिनि उन्हनि खे केॾांहुं डाइवर्ट करे यकदमि शाख मां ख़तमु कया वञे। इरिगेशन डिपार्टमेंट उन में तहरुक में न पियो अचे, उन करे उनजो एक्शन असांखे अमल नज़र नथो अचे। ॻाल्हियूं काफ़ी ॿुधाइनि पिया। सो असां 3 ॾींहंनि खां पोइ लाॻा पियल आबादगारनि दोस्तनि 1 कलाक अॻे गॾिजाणी कई ऐं कुझु फ़ैसिला कया। उन्हनि खां तव्हांखे बाख़बर करियूं त अॻिते असां जिदोजहद कहिड़े तरफ़ पिया वठी वञूं। इन खां सवाइ असांजी ॿी घुर आहे त इरिगेशन डिपार्टमेंट इहो चयो असीं यकदमि जेके तयारु थियल शाख आहे उन जा मॉड्यूल्स हणंदासीं, मॉड्यूल फ्रेम हणंदासीं। असां उन्हनि खे हिकदमि गुज़ारिश था करियूं त सुभाणे उहे फ्रेम लॻाया वञनि। जॾहिं तयारु आहिनि, ठेकेदार मौजूदु आहिनि, मटीरियल मौजूदु आहे, उहो हिकदमि लॻाया वञे। सिवरेज पाइप पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट यकदमि हिन मां रिमूव करे कढे। टियों, असां सिंध गवर्नमेंट खां इहा घुर कंदासूं त टाउन कमेटी सकरण जे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट खे हिकदमि फंड्स रिलीज़ कया वञनि त जीअं ही हिन जो मुतबादिल हल कढी सघनि ऐं हितां जा वॾा नाला जेके आहिनि उन्हनि जो ड्रेनेज जो पाणी ॿियनि तलाउनि में साफ़ थी ऐं ॿेले ॾे या पॉन्ड्स ॾे वञे, जिन तलाउनि ॾे वञे जिते वञी सफ़ा थी ऐं पोइ इरिगेशन जे लाइ इस्तेमाल जे क़ाबिल लाइक़ु थिए। 3 तारीख़ ते जेकॾहिं 2 तारीख़ ताईं असांजो हीउ मामला इंक्रोचमेंट ख़तमु नथी थिए त 3 तारीख़ अंगारे जे ॾींहं ते 11 बजे असां हितां जा आबादगार, हितां जा शहरी हिन गंदे पाणी जे निकाल पुछीअ जे मुतालबनि खे मञताला अवामी एहतजाज कंदासूं, जेको मेन हाईवे ते थींदो। हिन ते बाईपास ते असांजो मेन हाईवे ते असां एहतजाज करे ऐं एहतजाजी धरणो हणंदासूं मेन हाईवे ते। त इहे असांजा उहे मामला आहिनि जेके असां का बि गैर क़ानूनी घुर कान कई आहे। सिर्फ़ु हिते बेमान कामोरनि ऐं गाफ़िल ऑफिसरनि, जंहिंमें हाणे उन्हनि जी लिस्ट में डिप्टी कमिश्नर बि अची वियो
एक्सीएन इरीगेशन बि अची वियो, एक्सीएन पब्लिक हेल्थ बि अची वियो ऐं टाउन कमेटीअ जा नुमाइंदा ऐं अमलो बि अची वियो। पोइ पंहिंजे अमले खे पंहिंजो दुरुस्त कनि, न त असां इन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ु असां गॾियल एहतिजाज करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह असां तव्हां साफ़िन जे ताउन असां तव्हांखे वरी दावत ॾींदासूं त हीअ असांजी ॻाल्हि मीडिया ताईं पहुचायो ऐं उन ॾींहुं ही 5-4 ॾींहं बि हलाईंदा रहो ऐं उन ॾींहुं असां सां गॾु उन ते सहकार कयो, रोड ते ऐं कवरेज करियो, सॼो मुल्क ॾिसे ऐं सिंध गवर्नमेंट जे कननि ते बि इहे जूं चुरे ऐं असांजो अमल थिए। महिरबानी। ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।